जय झूलेलाल यारो, सब मज़े में। यारो, छा सच में पूज्य चालीहो साहिब पूरो थी वियो? छा वाकई पूज्य चालीहे साहिब जो मक़सदु सिर्फ़ु 40 ॾींहं अची करे नितनेम निभाइणो हुयो? यारो वीचार कयो, महापुरुष केॾी महिनत था कनि, केॾो प्रयास था करनि, केॾो जतन था करनि कि असां सभई जेके बिछड़ी विया आहियूं उहे वरी लालण सां मिली वञूं। पूज्य चालीहे साहिब जो असली मक़सदु त इहो आहे कि असां सभिनी जो आजीवन नितनेम बणिजी वञे। सिर्फ़ु 40 ॾींहं न, असीं रोज़ अची करे झूलण जे अॻियां जोत जॻाए पलव पाए आरती करे पंहिंजे झूलण पंहिंजे इष्ट खे मनायूं, ॿाॾायूं, उनजो शुकरानो कयूं। त यारो, चालीहो पूरो थियो आहे, नितनेम पूरो थियो आहे, पर नितनेम न। अचो त गॾिजी करे रोज़ असां झूलण जे दर ते वञी करे पंहिंजी हाज़िरी लॻाए झूलण जो आशीर्वाद पायूं। तव्हीं असांजे लाइ, असीं तव्हांजे लाइ अरदास कयूं, पलव पायूं त असां सभिनी जो आजीवन नितनेम साईं ज़रूरु बणाइजांव। सभिनी खे प्रेम भरियो जय झूलेलाल। धन गुरु नानक।